अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असी सिखंदासीं त पंहिंजे कंप्यूटर जी हार्ड ड्राइव जे अंदर कंहिं पार्टीशन के कीअं शो कयूं ऐं कीअं हाइड कयूं या कंहिं बि पार्टीशन के कीअं अलहदा की सां असाइन कयूं। असांजे चैनल ते नवां आहियो, सब्सक्राइब करियो, लाइक करियो, पंहिंजी राय ॾियो, बेल बटन ते क्लिक करियो जीअं तव्हां ताईं हर ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी रहे। त उन जे लाइ पहिरीं असां दिस पीसी ते डबल क्लिक करे फाइल एक्सप्लोरर खोलियो। फाइल एक्सप्लोरर में ॾिसो ही पार्टीशन्स मौजूद आहिनि। हाणे असीं दिस पीसी ते राइट क्लिक करे असीं मैनेज खोलियूं था ऐं दोस्तों असीं इन्हनि खे साइड ते रखी करे सम्झण जी कोशिशि कयूं था त इन्हनि में फ़र्क़ु ऐं डिफरेंस छा आहे। हाणे ही आहे कंप्यूटर मैनेजमेंट ऐं कंप्यूटर मैनेजमेंट जे अंदरि असीं डिस्क मैनेजमेंट जे मथां क्लिक करण खां पोइ तव्हां हिन जे अंदरि ॾिसो त असांखे 0 ऐं 1 ॿ ऐं उन जे अंदरि असीं 1 जे अंदरि अचूं था ऐं उन खां बाद में ॾिसूं था त उन जी जेका आहे ई की सां हिकु पार्टीशन साइन थियल आहे ऐं दिस पीसी जे अंदरि बि ॾिसूं था त असां वटि 3 पार्टीशन मौजूदु आहिनि। हाणे असीं कंप्यूटर मैनेजमेंट में वञी करे ई पार्टीशन ते राइट क्लिक कयूं था। राइट क्लिक करण खां बाद में चेंज ड्राइव लेटर्स एंड पाथ्स ते क्लिक करे असीं इन ई पार्टीशन खे हितां हाइड कयूं था, यानी इन जे की खे रिमूव करण सां पार्टीशन हाइड थी वेंदो। ऐं हिते असीं येस कंदासीं। येस करण खां बाद में हाणे ॾिसो त हिते असांजे डिस्क 1 जे अंदरि ऑनलाइन पार्टीशन मौजूदु आहे, लेकिन हिते तव्हां ॾिसो असांजे दिस पीसी जे अंदरि पार्टीशन मौजूदु न आहे, यानी असीं उनखे हाइड करण में कामयाब वञी चुका आहियूं ऐं हाणे उनखे शो कराईंदासीं साॻे तरीक़े सां कंप्यूटर मैनेजमेंट में अची। साॻे तरीक़े सां उन जे मथां राइट क्लिक कंदासीं ऐं चेंज ड्राइव जे मथां क्लिक कयूं था ऐं उन खां पोइ एड ते क्लिक कयूं था ऐं उन खां बाद में असीं उनखे ओके कयूं था त ड्राइव असांजी अची वई आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां हाणे पंहिंजे कंहिं पार्टीशन खे कंहिं ॿिए लेटर सां कंहिं ॿिए अखर सां ई लेटर आहे इनखे असीं चेंज कयूं त कंप्यूटर मैनेजमेंट में अची राइट क्लिक करे असीं चेंज ड्राइव लेटर्स वारे साॻे ऑप्शन ते क्लिक कंदासीं ऐं उन खां बाद में चेंज ते क्लिक करण खां पोइ असीं उनखे कंहिं ॿिए ऑप्शन सां बि ज़ाहिर करे सघूं था। येस कंदासीं। तव्हां ॾिसो त ई ड्राइव जेका अॻु में असांजी मौजूदु हुई उहा असांजी हिन वक़्तु दिस पीसी जे अंदरि तव्हां ॾिसंदव त उहा जी बणिजी वई आहे। असांजे चैनल ते नवां आहियो, सब्सक्राइब करियो, लाइक करियो, पंहिंजी राय ॾियो, बेल बटन ते क्लिक करियो जीअं तव्हां ताईं हर ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी रहे।